बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम कालम कल्याण सां गॾु तव्हांजो मेज़बान अल्लाह बख़्श कुंबर हाज़िर ख़िदमत आहे। नाज़रीन मोहतरम, अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं जेको जमहूरी हुकूमत उन जो एहतजाज कंदड़ आवाम सां रवैयो आहे उहो कहिड़े अंदाज़ जो हूंदो आहे ऐं जमहूरी हुक्मराननि ऐं डिक्टेटर हुक्मराननि में फ़र्क़ु छा आहे। ताज़ो कराची में जेको मेडिकल अमलो आहे उन जे तरफ़ां पंहिंजनि हक़नि जे लाइ उते एहतजाज कयो वियो ऐं उन एहतजाज जे ते जेको इंतिज़ामिया जो रद्दअमल हुयो उहो इंतिहाई ॾुखोईंदड़ हुयो ऐं हिकिड़ो अहिड़ो सख़्तु रद्दअमल जंहिंमें जेके औरतूं मुलाज़िम हुयूं उन्हनि खे गेलियो वियो उन्हनि रोडनि ते ऐं उन्हनि जा कपिड़ा बि फाड़िया विया ऐं केतिरियूं ई औरतूं उन्हनि खे बेदर्दी सां गाॾियुनि में बंदि कयो वियो, उतां खां पोइ थाणे ते शिफ्ट कयो वियो। हीउ जेको अंदाज़ आहे, जेको तरीक़ेकार आहे या इहे जेके तस्वीरूं असांखे नज़र अचनि थियूं, इहो सिर्फ़ु मेडिकल अमलो बि न आहे पर उन सां गॾोगॾु जेको उस्तादनि जो बि हिते जॾहिं धरणो लॻो, एहतजाज थियो, उन वक़्तु बि जमहूरी हुक्मराननि जो अंदाज़ तरीक़ेकार मुज़ाहिरीन सां अहिड़ो ई रहियो जहिड़ो डिक्टेटर जे दौर में अवामी जेके धरणा आहिनि या एहतजाज आहिनि या आवाम जो जेको इज़हार आहे करण वारा हूंदा आहिनि उन्हनि सां जेको कयो वेंदो आहे, को फ़र्क़ु अहिड़ो असांखे नज़र न ईंदो आहे त जमहूरी हुक्मरान जो तरीक़ेकार अलॻि हुजे ऐं डिक्टेटर जो अलॻि हुजे। जेतोणीकि इहे ई हुक्मरान जॾहिं मुख़ालिफ़ धुर में हूंदा आहिनि, रोडनि ते हूंदा आहिनि, त उन वक़्तु जेका आहे इहा घुर कई वेंदी आहे त ॻाल्हियुनि जे ज़रिए असांखे ॿुधो वञे ऐं असांजे इज़हार जेको आहे करण जो असांजो हक़ आहे। इन जे करे असांखे अहिड़े अंदाज़ सां ॿुधो वञे। बाक़ी लठ ऐं गोली जी सरकार उहा असां न मञींदासीं, पर जॾहिं जमहूरी हुक्मरान ख़ुदि जॾहिं उन कुर्सीअ ते वेहनि था ऐं अवाम जा ख़ादिम थी करे उनजी ख़िदमत कनि था त उन्हनि जो तरीक़ेकार बि लठ ऐं गोली जी जेका आहे ज़ुबान उन सां एहतजाज कंदड़ या मुज़ाहिरीन आहिनि उन्हनि सां जेको पेश ईंदा आहिनि। पर क़तई तौर ते इन क़िस्म जी का गुंजाइश असांखे नज़र न ईंदी आहे जिते जेको मुज़ाहिरीन उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कई वञे, उन्हनि सां टेबल टॉक कई वञे, उन्हनि जा मुतालबा बहितर नमूने सां ॿुधा वञनि। ऐं ईअं ई हमेशह कराची जा जेके रोड आहिनि जिते हुक्मरान वेठल आहिनि उहे हुक्मरान जॾहिं न ॿुधंदा आहिनि त अवाम एहतजाज कंदो आहे, पर उन एहतजाज ते जेको हुकुम हलंदो आहे हुक्मराननि जो उहो सिर्फ़ु लठ जो, शीलिंग जो ऐं आंसू गैस जो ऐं जेको वाटर कैनन, जंहिं वाटर कैनन में जेको इस्तेमालु अक्सर उन में केमिकल बि हूंदो आहे जितां स्लिपरी माण्हू थी करे उतां तिरकंदा आहिनि, किरंदा आहिनि रोड ते। इहा हिकिड़ी जेको आहे ज़हनियत, इहा हिकिड़ी सोच उन्हनि हाउसिस में वेठल जेके हुक्मरानी जा हाउस आहिनि उन में वेठल माण्हुनि उन्हनि जी हिकिड़ी सोच हूंदी आहे त अवाम सां जेको आहे रवैयो उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु लठ ऐं इन वारो इख़्तियार कयो वञे, जंहिंसां न सिर्फ़ु जमहूरियत जी बदनामी थिए थी पर जमहूरी हुक्मराननि जी बि। ऐं उन खां अलावा जेका ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी उन जो क़ाइद, उन जो बानी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जंहिं चयो त अवाम जेको आहे ताक़त जो सरचश्मो आहे, ऐं शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जंहिं चयो त मेरा जीना भी अवाम के साथ है, मेरा मरना भी अवाम के साथ है। ऐं उहा ई अवाम जॾहिं अहिड़नि हुक्मराननि खे चूंडे उन्हनि ऐवाननि ताईं पहुचाए थी त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो जेको सियासी फ़लसफ़ो आहे उन जा पैरोकार हुक्मरान उन्हनि जी सोच बदिलजी वञे थी ऐं हू ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जे उन्हनि किरदारनि, उन्हनि जे अवाम सां जेको रवैयो आहे उहो इंतिहाई ॾुखोईंदड़ आहे। जेको हिन वक़्तु कराची में जेको थियो जंहिंजा असरात अञा ताईं सॼी सिंध में आहिनि ऐं सॼी सिंध सरापा एहतजाज आहे, सोग में वरितल आहे ऐं माण्हू हैरान आहिनि त हिकिड़ी जमहूरी हुकूमत उन में ईअं अवाम ते लठियूं हलायूं वञनि ऐं अवाम जी तौहीन ऐं तज़लील कई वञे सिर्फ़ु इन करे जो हो पंहिंजा हक़ घुरनि पिया। ऐं जॾहिं हुक्मरान हक़ न पिया ॾियनि त उन सां ॻाल्हियूं करण जे बजाए, उन्हनि खे मुतमइन करण जे बजाए उन्हनि ते लठियुनि जो इस्तेमालु कयो वञे, आंसू गैस जो इस्तेमालु कयो वञे। उहे समूरा टूल्स जेके हिकिड़े डिक्टेटर जी हुकूमत में इस्तेमालु थियनि था उहे हिकिड़ी जमहूरी हुकूमत में बि उहे इस्तेमालु थियनि था, जंहिंसां हिकिड़ो तासुर इहो पैदा थिए थो त जमहूरियत जो जेको फ़लसफ़ो
उहो हाणे किथे बि नज़र नथो अचे, पर डिक्टेटर जो जेको फ़लसफ़ो आहे उहो ज़िंदह जावेद आहे, जेको उस्ताद हुजनि, मेडिकल अमलो हुजे या ॿिया माण्हू जॾहिं पंहिंजे हक़नि जे लाइ इज़हार कनि था त पोइ उन्हनि सां हुकुमरान जे तरफ़ां जेको रवैयो इख़्तियार कयो थो वञे उहो इंतिहाई ग़ैर महज़ूब ऐं ग़ैर जमहूरी हूंदो आहे, ऐं इन सां जमहूरियत दाग़दार थी रही आहे। असांजे प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियो, वरी मिलंदासीं कंहिं ॿिए प्रोग्राम में कंहिं ॿिए मौज़ूअ सां गॾु। तेसि ताईं पंहिंजे मेज़बान अल्लाह बख़्श कुंबर खे इजाज़त ॾींदा, ऐं इन सां गॾु हिकिड़ो ज़रूरी पैगाम त तव्हां जेकॾहिं असां सां असांजा तबसरा ऐं असांजूं ख़बरूं ॾिसणु चाहियो था त असांजो चैनल सब्सक्राइब ज़रूरु कयो, ऐं हर वक़्तु पंहिंजो पाण खे कल्याण न्यूज़ सां जोड़े रखो। पंहिंजे मेज़बान अल्लाह बख़्श खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। पाकिस्तान ज़िंदाबाद।